मोए खां पोइ मिठा जे अंगण ईंदे त छा थी पवंदो। दोस्तों जलाल चांडे जो इहो कलाम तमामु बहितरीनु कलाम आहे जंहिंजा ॿोल कुझु इहे आहिनि। जे अगरि मां मरी वेंदुसि पोइ ईंदे मुंहिंजो मुंहुं ॾिसण त पोइ कहिड़ो फ़ाइदो पवंदो। जीअरो अच त मिलूं ॾिसूं हिक ॿिए खे कचहरी ओ मुए खां पोइ मिठा मोजा अंगण ईंदे त छा थींदो। मुए खां पोइ मिठा कयूं कुर्ब कयूं। दोस्तों इन कलाम जो ऐं इन मिसरे जो मतिलबु इहो आहे जे अगरि मरण खां पोइ आहे त पोइ कहिड़ो फ़ाइदो थींदो। छाजे करे जो इंसानु जॾहिं मरी वेंदो पोइ सिज उभरे या लहे इंसान खे पोइ कहिड़ी ख़बर पवंदी त मुंहिंजे मोए खां पोइ मूं वटि केरु आयो केरु न आयो। जलाल चांडे जो इन मिसरे जा ॿोल कुझु इहे हुया जे अगरि जीअरे अची हा त मिलूं हा रूह रिहाण थिए हा मुलाक़ात थिए हा दिलि ख़ुशि थिए हा। जे अगरि मरण खां पोइ तूं अंगण ईंदे त छा थींदो। परे कपिड़ो करे मुहता परे कपिड़ो करे मुहता अंगण ऐं मुंहुं ॾिठई त पोइ कहिड़ो फ़ाइदो पियो। दोस्तों जलाल चांडे जो तमामु बहितरीनु ऐं वॾो फ़नकार आहे सिंध जो। जलाल चांडे जो अचो त इहो कलाम ॿुधूं। तव्हांखे कहिड़ो कलाम पसंदि आहे कमेंट सेक्शन में लाज़मी ॿुधाइजो। वीडियो खे लाइक